जी नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं रोशन तारा हायर सेकेंडरी स्कूल पनवाकिल में, जिते अॼु सकाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे, जंहिंमें सिगा शाख पनवाकिल जा मेंबर ऐं रोशन तारा स्कूल जा उस्ताद, शागिर्द ऐं शागिर्दाणियूं वॾे अंग में मौजूद आहिनि। अचो तव्हांखे हितां जा रक़्स ॾेखारियूं। हिन सां गॾोगॾु सिगा जा सभई दोस्त ऐं रोशन तारा जा असांजे हिन ख़ूबसूरत इदारे जा ख़ूबसूरत ऐं मेहनती उस्ताद ऐं हिन सां गॾोगॾु असांजे हिन इदारे जा रोशन तारा पनवाकिल वारा साईं जिन खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। साईं जिन जूं तमामु घणियूं तमाम मञ तालीमदार पंहिंजे शोबे में तमाम शान तुझी मथा सिंध मुझी अमा शान तुझी मथा छा लिखी छा लिखा हिक कलम हिकड़ो मां तू किए पूरो पवा छा लिखी छा लिखा वीडी दस आणे कोपटन बने हुई जोटो के अज वीडी दस आणे पल्लो आया ओन कपे तो गोभी वांगण मक्खन लबला ओन कपे तो कंदन गांगट ओन कपे तो राजो कगो कगो मामा कगोड़ी तो आणे हम सुठे इन फंक्शन में भी इन्हनि तैयारी कराई बाड़ असांजा बा मेली रहा मैडम नूर एम यू याद लगाई खमोरी सिंध मुजिया मां सिंध रखाया था रखा जो सिंध सवारे वो जींदो रहंदो जो सिंध सवारे वो जींदो रहंदो। हाणे मां दावत ॾींदसि सरूबा ऐं मुक़दस खे त उहा अची नई टेबलो पेश कनि। सदर हिन धरती हमेशा हलाली पुत्रनि खे जन्म ॾिनो आहे। जनाब सदर के त वतन लाइ रुलिया, के त कलंदर जूं धमालूं हयूं, के त भिटशाह जा वाही बणिजी विया, के त कप्त कूड़ खे कोड़े कढियो। अमर जा प्यारी सिंध जा जन सदा तू जन सदा तू जन सदा तू जन सदा सिंध अमर जा जन सदा तू जन सदा मेरा ऑफिसर भी आए सरसों
अल्हम्दुलिल्लाह साईं वारा ॾाढो ख़ुशि थिया आहिनि तव्हांजी कारकर्दगी तव्हांजूं महिनतूं साईं अब्दुल रज़ाक मीरानी साहब जनरल सेक्रेटरी सिकापुरा जे तरफ़ां साईं जो ऐलान आहे त ॿारनि में जेको परफॉर्म कयो आहे इन ॿारनि जे लाइ कनवा किल ब्रांच जे तरफ़ां 20,000 रुपया कैश इनाम आहे मां सिंधुअ जी सजाई दुस्तो जो अमड़ खीर मनाई सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन